एक ॾींहुं हर घिटी कूचे में वतायो फ़कीर चवंदो वञियो त ख़ुदा खे ॾिठमि। उन ते माण्हू फिरी वियासि त चवण लॻो त ख़ुदा खे ख्वाब में ॾिठमि। माण्हुनि पुछियसि त फ़कीर कीअं ॾिठई, कहिड़ो नमूनो हुअसि? उन ते फ़कीर जवाब ॾिनो, कपिड़ा मेरा ऐं फाटल पिया हुअसि, अॻियां पारूथियूं मानियूं ऐं भत जा उरण लॻा पिया हुअसि ऐं बाण उन्हनि ते खिलियो पए। मूं उन खां पुछियो त दरवेश केरु आहीं? चयाईं, तव्हां मख़लूक जो ख़ुदा आहियो। मूं उन खे चयो त असांजो ख़ुदा त जहाननि जो पालींदड़, रोज़ी रसाईंदड़ ऐं बाननि जूं मुरादूं पूरियूं कंदड़ आहे, सो तूं थी नथो सघीं। चयाईं, वताया मूं ते वेसाह कर, मां उहो साॻियो ख़ुदा आहियां। मूं उन खे चयो त पोइ अहिड़ा हाल छो कया अथई? उन ते जवाब ॾिनई, मूं कोन कया आहिनि। ही कपिड़ा, ही खाधो ऐं ही किनी केरी मेवात जा ॾिसी थो। ही मुंहिंजे बंदनि मुंहिंजे नाले ते ख़ैरात ॾिनी आहे ऐं अहिड़नि खाधनि जा अंबार लॻा पिया आहिनि ऐं सुभाणे मुर्गी अची चवंदा, अल्लाह साईं, असां तुंहिंजे नाले ते ॾाढियूं ख़ैरातूं कयूं आहिनि, तो हाणे असांखे बदिलो ॾे। दोस्तों, जेकॾहिं असांजा वीडियो अव्हांखे पसंदि अचनि था त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।